गुलाम कादर तू ही का सलाह दे थाने असी छा कयूं तो भी यम करे। अरे बा मां पाण हुन जो सटियल कुटियल आहियां, मां कहिड़ी तव्हांखे सलाह ॾियां। वरी बि सोच त असां छा कयूं बुख ते। छा वरी छा कंदो, वञी रईस खे दान ॾियो, रईस पाणे हुननि खे तड़े कढंदो या वरी तव्हांखे पंहिंजी जॻह ख़ाली कराए ॾींदो। गुलाम कादर रेस ॾे वियासीं, रंधो वरी नंढो रेस हाकिम खान पादर पोणे पादर सो भी यम करे। हाकिम खान ॾे छो वियो, वॾे रेस ॾे वञो, वॾे रेस ॾे। हा शोंकू हल त वॾे रेस खे दान ॾेई अचूं बुख ते। गुलाम कादर हिकु ॿियो कमु त कजांइ तो यम करे। हुकुम कयो, हुकुम कयो। गुलाम कादर जेसि ताईं असां पंहिंजी जॻह ख़ाली करायूं तेसि ताईं तूं पंहिंजे घर में असांखे रहण लाइ जाइ ॾींदे सो यम करे। न यार मां तव्हांखे घर कोन वठी हलंदुसि, मूंखे पंहिंजी ज़ाल खां मोचड़ा थोरी खाइणा आहिनि। जेकॾहिं न मां तव्हांखे पंहिंजे घर वठी हलियुसि त मुंहिंजी ज़ाल मूंखे मोचड़ा हणी ॿाहिरि कढी छॾींदी। यार वॾो को माई जो मारियल आहीं बुख ते। जॾहिं शादी करे पोइ इहा ॻाल्हि कजां त इहा बुख ऐं यम बि विसरी वेंदव। गुलाम कादर इन सूर जे करे त शादी कोन था कयूं। कारा अच त हलो वॾे रेस ॾे यम करे। वञो वञो यम करे। शंकु अचरी ता बेवकूफ भॼ त भॼूं बुख ते। अरे कारो अलाए छो था भॼूं, अचनि त लाहियां तो खल यम करे। कारो पेशाब कढ़िया अरे कपड़ा भी पाड़े छॾियो यम करे। मां तोखे चयो न ये बेवकूफ जी बुख ते। तुझी भलाई इन्हीं में आहे त तू पंहिंजो जुर्म कबूल कर। न साहब न कॾहिं बि न। जॾहिं मुंडो कल्ह ई न कबूल छो कयो? छो पे पंहिंजे मौत खे दावत दी, छो पे पंहिंजे मौत खे दावत दी? मौत जो ॿियो नालो आहे मज्जू। मज्जू साहब तव्हां मौत खां बि वधीक डजारे नथा सघो। ॾिसो छा था ओसी ताईं सटको ॾींदा रहोसि जेसि ताईं पाण ॾोह पासे या साह निकिरी वञेसि। ग़लती थो करे साहब, ग़लती थो करी। बस साहब खे रख ॾेखारी। हाकिम खान तव्हां ऐं हिते छो मां नथो अची सघां छा? हाकिम खान छुरो त ज़बान खोले ई नथो, वॾो को पादरनि जो पको आहे। हणी हणी बीह था रहूं पर ॿुधाए कुझु कोन थो। मज्जू रबड़ आहे रबड़, जेतिरो बि छिकींदुसि न ओतिरो इंगंदो वेंदो पर टुटंदो कॾहिं बि कोन। करम खान हुनखे कुझु बि न चइजां। वॾे खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? वॾे खे ॿुधाए छॾ त छोरो सची न कंदो मरी पवंदो। इन करे तव्हांखे कोर्ट में पेश करणो पवंदो। जेकॾहिं शायदि मिलिया त ठीकु आहे, न त तव्हांखे हथ कढणो पवंदो। ठीकु आहे हाकिम खान, इहो सभु कुझु थी वेंदो पर तव्हां पहिरियों हली वियो। वेहूं कोन था, सिर्फ़ु मज्जू खे ॾिसी पोइ वापसि वेंदासीं। ॾिसी छा कंदोसि, होश में ईंदा हिन वक़्तु। अल्लाह ख़ैर करे सब मुझा दुश्मन अची गद थियान कुत को ॾाढा अल्लाह छा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु। अरे हेॾे अच। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाहु अकबर। इहो चरियो छा थो चवे? छा वरी छा चवंदो? तुंहिंजे मथां में बीह वेंदो। मुंहिंजे मथां बीहे न त खल पुठी था लाहे छॾियासि। ॾेखारियां थो मज़ो।
अरे उठ हेॾे अच अची तो या खोलिया दर तकलीफ़ न कर साहब, तकलीफ़ न कर, अचा दो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अरे ॿुधाए तोसां गॾु खून में हाकिम खान भी शामिल हो न? साहब इहो वधी छा पिया चओ? छा थो चवां? ॿुधाए तोसां गॾु खून में हाकिम खान शामिल हो या न? हा साहब ये सभु खून मूं आहिनि, जुद त कया आहिनि, इहा गवाही मां जज जे अॻियां सत क़ुरान करे चवंदुसि। अरे दे तू मुझे मथों तो इल्जाम हणे, तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां? कबजा कदो ताऊ को नथी, तू खून ई त मां दबल खूनिया दबल। अरे तू हाकिम खान जो तो साम्हूं थे। हाणे ॿुधाए हाकिम खान हिन जो छा कयूं? हल्लू से ही भी मुझे दुश्मन सां मिलियल हाज़े त कुत को हर सूरत में दीदा लाख से भी जुंद सां मिलियल। इन जो ऑर्डर तोखे अदा वॾो ॾींदो, बाक़ी तोखे मजूअ जी पारत आहे। ठीकु आहे, अॻिते मां कुझु बि न चवंदोमांसि। बाबा साईं असां ते हिकिड़ी महिरबानी कयो, हुननि मुसीबतुनि खां असांखे घर ख़ाली कराए ॾियो यम यम करे। बाबा हू पनाह तौर हितां आया आहिनि, बचड़ी वाला आहिनि, मां हिन वक़्तु काॾे हुननि खे कढंदुसि। बाबा पोइ असां किथे रहूं बुख ते? तव्हां फ़िलहालु कंहिं ॿिए हंधि रहण जो बंदोबस्तु कयो। किथे रहूं बाबा साईं? आख़िर असां किथे रहूं यम यम करे साईं? फ़िलहालु तव्हां मौलूअ सां गॾिजी अची रहो। न वॾा बाबा न, बेकणी तेरी जगह ही घर च कान्ही जो मैं इन को रहा या घर च ओधर ते। ओधर ते न, असां पंहिंजो किरायो ॾींदासीं बुख ते। न वॾा बाबा न, मेरे को किराया न खपे, मैं ना को घर च रहा या ते करण गोड़ पछी हाणे ॾुनी को ॿार घता ओधर ते। बाबा पोइ तव्हां कंहिं ॿिए हंधि पंहिंजे रहण जो बंदोबस्तु कयो। बाबा साईं असां हुनखे 1 महीने जी मोहलत ॾियूं था, महिरबानी करे असांखे 1 महीने में पंहिंजो घर ख़ाली कराए ॾियो न यम यम करे। ठीकु आहे बाबा, मां पढ़ियल खे घुराए चवांसि थो त महीने खण जे अंदरि घर ख़ाली करे छॾो। ॾाढो बुरो थियो किरण, ॾाढो बुरो थियो। यकीन करीं त आचार्य जे मौत जो ॿुधी ॾाढो सदमो रसियो आहे, ॾाढो ॾुख थियो आहे। जॾहिं गौडी ने सिकंदर मथां हमिलो कयो अथई, पुलिस बाहि बारे छॾी आहे सॼी बाहि। पिरल मूंखे नथो लॻे त इहो कमु पुलिस जो आहे। हितां जी पुलिस अहिड़ी कॾहिं खां थी आहे जो आचार्य जहिड़े शींहं मुड़ुस खे लेटाए विझे? न पिरल न, ही कमु कंहिं ॿिए जो आहे ऐं नालो पुलिस जो आयो आहे। उहो केरु थो थी सघे जंहिं आचार्य जहिड़े जवान खे लेटाए छॾियो? आचार्य जा दुश्मन त तमामु घणा हुया, पर इहा कहरी कार्रवाई कंहिं कई आहे? आचार्य जहिड़े गभरू मुड़ुस खे कंहिं मौत जी निंड सुम्हारियो आहे? इहा ख़बर जल्द पइजी वेंदी। बसि रुस्तम, मोए पुठियां वञे कोई बि कोन थो, पर आचार्य जी जवानी जे मौत जो ॾुख ॾाढो थियो यार। न पिरियल, आचार्य खे मारण वारो जवान कोन सॾिबो। अहिड़े शींहं मुड़ुस ते गोली हलाईंदे हुनजा हथ बि कोन ॾकिया। किथे खानो कमु त न आहे इहो? मञा थो त आचार्य ऐं खानूअ जे विच में इख़्तिलाफ़ ज़रूरु आहे, पर एतिरा बि न जो हू हिक ॿिए जो खून कनि। ही कंहिं वहशी सिफ़त इंसान जो कमु आहे जंहिंजो अंजाम बि भयानक थींदो, भयानक अंजाम थींदुसि। सदर ॾे ख़बर। कमु थी वियो आहे खानू, ॾाढो मुश्किल सां आचार्य लाश मिलियो आहे। इहे तुंहिंजा मुंहुं मथां थोरा सदर, थोरा तुंहिंजा मुंहुं मथां ज़िंदगी। ईअं मां आचार्य जे लाश खे लावारसन जीअं दफ़न थींदे न पियो ॾिसणु चाहियां। लाश खणाए कोन आहे छा सदर? पहिरीं ॻाल्हि त पुलिस आचार्य लाश पहिरीं कस्टडी में दफ़नाइण चाहे पई, वरी मुश्किल सां हुननि खे इन ॻाल्हि त हटायो आहे। अञा ताईं आचार्य जी मयत खणाए न ई आयो? एम्बुलेंस में आचार्य जी मयत अचे पई। अञा देरि आहे छा? हू साम्हूं ॾिस अचे पई। दिलवर, मयत जो गुसल ऐं कफ़न जो बंदोबस्त बि करणो आहे। खानू गुसल कफ़न ॾिराए मयत मूं खणी आयो आहियां, तव्हां सिर्फ़ु मुंहुं ॾिसी मयत खे दफ़नायो। ये तुंहिंजा थोरा सॼी ज़िंदगी लाइ कोन सघंदासीं सदा।
खैर जेसर ॾेखार हुजे ओढ़े जाइए उबता कम छोरो वञी काठ पियो हाणे मां अकेली जाइफा कयां त कयां छा अయ్య दी हाणे खौफ न कर अकेलाइप जो टप थई न ही ॾिस मां वठी आई आहियां हाणे अकेलाइप खत्म खैर जेसर ॾेखार हुजे धूड़ पवई मुंह में असां अगई परेशान वरी हे मुसीबतूं वठी अचे मथां बिहारियूं थई इन लांग बूटन जो एतिरो लाचार थई न त पप्पा ने घर वठी वञी रहा हाँ हाँ आहे लाचार इन्हनि जो वॾो लाचार आहे मूंखे जे इहा ॻाल्हि आहे त पोइ हली तुंहिंजे घर तारूं यम यम करे अरे तू त सब्र कर मुआ सुकल सांडा कारा जेसर ॾेखार हुजे हाणे छो थी चिती थे वठी वञी रहाइन न घर में इन्हनि जो घर ही आहे ऐं तव्हीं त कब्ज़ो कयो वेठा आहियो तंहिं करे इन्हनि वीचारनि खे तव्हां ई रहायो न त घर ख़ाली कयो हाँ जा ही असांजो घर खाली कयूं जा पाण सां रहनि हाणे हिननि बूथाड़नि खे त असां पाण वटि रहायूं पिया अरे बीहो त साईं बीहो त हिननि खे त बूथो कोटियान हेॾे निकुर न वरी हेॾे जनीअ जे पाड़ में छो था लिको मूंखां त पासे थी बीहो केॾे केॾे भॼंदो थो अची अरे तूं असां सां भलाई करणी या असांखे वरी पादर खराणी आई सो बि यम यम करे कारा जेसर ॾेखार हुजे हिन माईअ त भलाई पंहिंजे मुड़ुस सां ई कोन कई पोइ तव्हां कहिड़ी उमेद रखी आया आहियो सो भलाईअ जी माईअ में अरे ॻाल्हि त ॿुध मूं इन्हनि सां भलाई नाहे कई त दुश्मनी में कान कई अथमि तव्हां ॾाइणियूं आहियो ॾाइणियूं जो परायनि घरनि ते कब्ज़ा कयो वेठियूं आहियो हाणे मूंखे तूं ॿुधाए त ही मासूम केॾां वेंदा कंहिं वटि वञी रहंदा मासी असां हिननि सां चङाई कयूं या मदाई महिरबानी करे तूं असांजे घर मां निकुर मां चवां थी निकुर वञा थी छोरी वञा थी छिती न थी ऐं छोरा ॻाल्हि ॿुधो तव्हां बि हिन घर में देरो जमाए वेही रहियो जेकॾहिं हितां वियो न पोइ इहा जाइ कान मिलंदव हा रेस असांखे चयो आहे त हिन महीने जी पहिरीं तारीख़ तव्हांखे मां घर ख़ाली कराए ॾींदुसि सो बि यम यम करे हिन महीने जी पहिरीं तारीख़ अरे छॾियो ही मुई ख़ैर आहे न क़यामत जी पहिरीं तारीख़ बि जाइ कान ॾींदव खैरा जेसर ॾेखार हुजे मां हिन चंड जे पहिरीं तारीख़ घर ख़ाली कयां या क़यामत जे पहिरीं तारीख़ त बि तुंहिंजो छा क़यामत जी पहिरीं तारीख़ ते असां घर काॾे कंदासीं असांखे हिन महीने जी पहिरीं तारीख़ घर खाली खपे खैरा जेसर ॾेखार हुजे घर पहिरीं तारीख़ त छा मां हींअर जो हींअर थी खाली कयां पई अमा मन त साईं जेको सामान जाथे पियो आहे उहो उते ई पियो हुजे रुगो हिकिड़ो बुहारो खणी आ अमा ए छो थी आणिया अबा कुछ भी थे घर में नाहे निकरणो बाकी मुंहिंजी अलावा आई आहे अमा हे वठ हे अस गोॾा पुटिन गोॾा रुगो बुहारो खणी घर में न निकिरंदो ॿियो सामान खणी पोइ निकिरंदो यम यम करे हां हे रवि असां त घर मां कोन निकिरंदासीं खैरा जेसर ॾेखार हुजे हाणे तव्हांखे घर मों कढंदासीं निकुर हल समाता बीहो त तव्हांजी खलल आहियां मां हाँ सम्झो छा था पिया माई खुदा पुॼंदी अलाह कंदो असांजी टंग भॼंदी तूं असां यतीमनि जी जॻह ते कब्ज़ो कयो यम यम करे अरे हेॾे असां खां वधीक के यतीम ॿिया के हेड़ी बात है असां खां वधीक के यतीम ॿिया हा गणा छा थी चए तुंहिंजी न्याणी बाबा सरकार वो हिकु अहिड़ी न्याणी आहे जंहिंजे कंध मथां काती रखा न त बि कोन पुछी सघे बाबा असां माण्हू आहियूं मोहबती ऐं हिकु न्याणीअ जो कंध कातीअ हेठां असां कीअं था ॾिसी सघूं सरकार मुंहिंजी न्याणीअ खे मौत जो जाम प्यारे ज़िंदगी जूं दुआऊं थो ॾी इहो मां तव्हांजो कुर्ब सम्झां या कुल्फत घणा मां तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजी न्याणीअ जी हिफ़ाज़त मां पंहिंजी ज़िंदगीअ खां वधीक कंदुसि छा सरकार इहो वाइदो हाकिम खान नथो करे सघे हा गणा अॼु हाकिम खान तोसां वाइदो थो करे त तुंहिंजे धीअ जी ज़िंदगी जी क़ीमत मुंहिंजी मौत हूंदी मौत
सरकार अल्लाह तव्हांजे सिर ॾे ख़ैरु करे, छो जो तव्हांजी ज़िंदगी मुंहिंजी न्याणीअ जी ज़िंदगीअ सां जुड़िजे पई। पोइ यकीन कर ॻाणा, तू जेतिरी ज़िंदगी मूंखे पंहिंजी प्यारी आहे न, एतिरी ज़िंदगी मूंखे राणी जी बि प्यारी हूंदी। ठीकु आहे सरकार, हाणे राणी तव्हांजी अमानत आहे, जेको बि ॾींहुं रखो मूंखे को इतराज़ बि न हूंदो, भले हिक ई जोड़े में तव्हां वठी वञो। न बाबा न, हिक जोड़े में छो? राणी ऐं हाकिम ख़ान जी शादी वॾे शान और शौक़त सां थींदी। पूरियूं 7 राजूं घुराइबियूं, 7 राजूं, ऐं वॾियूं महफ़िलूं मचंदियूं घणा। न अदर न, का बि दावत कोन थींदी। मां राणीअ खे राति जी तारीख़ी में निकाह करे पंहिंजी हवेली में आणण थो चाहियां, जे ॾींहं जे पखी खे बि ख़बर न पए। ऐं तव्हां 7 राजी पिया घुरायो। हाकिम ख़ान सां माण्हू आहियूं मोहबती, जेसि ताईं महफ़िल न मचंदी न, तेसि ताईं असांजे दिलि खे सुकून ई न ईंदो। ठीकु आहे अदा, तव्हां भली महफ़िल मचाए पंहिंजे दिलि खे सुकून बख़्शो, पर हीअ दावत सिर्फ़ु ॻोठ ताईं महदूद रहंदी। ॿाहिरें कंहिं कावन खे बि पंहिंजी दावत में आऊं लहण कोन ॾींदुसि। वॾो ज़िद्दी आहीं हाकिम ख़ान, वॾो ज़िद्दी आहीं। ऐं तोखे त ख़बर आहे अदा साईं, त मां पंहिंजी ज़िद जे कारण ज़हर बि पी वेंदुसि। बस हाकिम ख़ान बस, शादी सादगीअ सां थींदी, ऐं असां पंहिंजे दिलि जे सुकून ख़ातिर महफ़िल ज़रूर मचाईंदासीं। 3 ॾींहंनि खां पोइ जुमे जी भलारी रात आहे, ऐं उन राति हाकिम ख़ान ऐं तुंहिंजी न्याणी राणी जो निकाह थींदो, ऐं असां पंहिंजे सुकून ख़ातिर महफ़िल मचाईंदासीं। भल पोइ उन महफ़िल में 2 माण्हू छो न हुजनि।